नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सिंधी अदबी संगत खिपरो पारां तहरीक जे सरवाण ऐं वतन या कफन आज़ादी या मौत जहिड़ा नारा हणी दुश्मन खे भॼाईंदड़ सैयद सब्तुल्ला शाह राशिदी उर्फ अल मारूफ सूर्य बादशाह जी 36वीं वरसी मल्हाई वई। वरसी जी तकरीब में अदीबन शाइरनि समेत पीपी ऐं फंक्शन लीग सां लाॻापियल अॻवान शिरकत कई। वरसी खे ख़िताब कंदे महिमान ख़ुसूसी फंक्शन लीग अॻवान डिस्ट्रिक्ट मेंबर मोहम्मद खान मंगरियो चयो त शहीद सूर्य बादशाह पूरे बरे सगीर जो आज़ादी पसंद अॻवान हो। कुछ अदीबन जो इहो चवण हो त सुभाष चंद्र बोस खां मुतासिर हो। इहो ग़लत आहे त हुर तहरीक में HT लिबरेक मुताबिक़ 40,000 हुर शहीद थिया ऐं 2 लख हुर गिरफ़्तार थिया, जॾहिं त महात्मा गांधी जे डांडिया मार्च तहरीक में 40,000 माण्हू गिरफ़्तार थिया हुआ। सिंधी अदबी संगत जे हिन प्रोग्राम में हर पार्टी जो माण्हू शरीक थियो। शहीद रुगो हुर जमायत जे अॻवान न बल्कि पूरे सिंध जो अॻवान हो। हिंदुस्तान में हिंदू मुस्लमान जी विरासत जो नारो पे हलियो। हुन वक़्तु शहीद हिंदू मुस्लिम तहरीक जी ॻाल्हि कई वई। वरसी खिताब के PP अॻवान मीरसन राजड़ खिताब कंदे चयो त शहीद क़ौम जा मेरास हूंदा आहिनि। इहो ग़लति आहे त हिन प्रोग्राम में न वञणु, हिन में वञणु। शहीद सूर्य बादशाह आज़ादी जो नारो छो हयो? पंहिंजे देश खे आज़ाद करण लाइ तहरीक हलाई। ऐं वरसी खे खिताब कंदे मोहम्मद जुमन गज्जू चयो आहे त शहीद क़ौमनि जो सुरमायो हूंदा आहिनि। हिननि जे फ़िलसफ़े खे हर हंधि पहुचाइण लाइ वरसियूं मल्हाइण घुर्जनि। वरसी तकरीब खे गुलाम अली राजड़, मोहम्मद जुमन कुंबर, अवामी तहरीक जे अॻवान मीरसन मरी, अदीब इमाम बख्श गज्जू, उस्ताद वली हिंगोरो, अब्दुल सत्तार राजड़, फ़कीर इब्राहिम दर्स, जान मोहम्मद राजड़ ऐं ॿियनि खिताब कयो। जॾहिं त सिंधी अदबी संगत खिपरो सेक्रेटरी हाजी शाद राजड़ आयल महिमान जा थोरा मञा। जॾहिं त वरसी तकरीब में अमीर बख्श राजड़, अब्दुल हलीम दर्स, नाज़ शरीफ पढ़ी, गुलाम मोहम्मद मरी, हादी भंभुर ऐं ॿियनि पंहिंजी शाइरी पेश करे गीत ॿुधाया। शहीद सूर्य बादशाह जो ॾियारो अॼु सिंधी अदबी संगत खिपरो तरफ़ां मल्हायो पियो वञे। ऐं शहीदनि जा जेके किरदार आहिनि या शहीदनि जेका जदोजहद आहे आज़ादी जे सिलसिले में, सा अॼु उन सिलसिले में ही प्रोग्राम रखियो वियो त असां नौजवान नसुल खे बि आगाही ॾियूं। जेके असांजा नंढड़ा आहिनि उन्हनि खे इन बारे में तारीख़ जे बारे में शायदि ख़बर न हुजे, त अॼु असां इन क़िस्म जा मेड़का करे ऐं उन्हनि खे इन बाबति आगाही ॾींदासूं त सूर्य बादशाह हुर तहरीक जंहिंजी वॾी जदोजहद आहे ऐं जंहिंखे काफ़ी लिकायो वियो आहे ऐं इन खां मुंहुं मोड़ियो वियो आहे। पर हाणे असां चाहियूं था असांजो नौजवान नसुल जेको अॻिते वधियो इहो चाहे थो त इन्हनि तां पर्दा जेके चाढ़िया विया आहिनि उन्हनि खे खोलिजे ऐं उन्हनि जो हक़ीक़ी रूह, हक़ीक़ी जेको रुख़ आहे उहो माण्हुनि खे ॿुधाइजे त हिननि माण्हुनि जदोजहद या स्ट्रगल छाजे लाइ कई ऐं उनजा कहिड़ा कारण आहिनि। उन सिलसिले में प्रोग्राम आहिनि। असां हिन जस था ॾियूं सिंधी अदबी संगत शाद राजड़ खे ऐं सभिनी दोस्तनि खे। महिरबानी। ऐं जेको अॼु सिंधी अदबी संगत शाह खिपरो तरफ़ां 76 योम शहादत सूर्य बादशाह जो असां मल्हाए रहिया आहियूं। सूर्य बादशाह जंहिं हुर तहरीक हलाई हुई ऐं उन हुर तहरीक में उन वक़्तु जेको आहे सो हुर मुजाहिदनि तमामु भरपूर जेको आहे सो हिसो वरितो ऐं बरे सगीर जी ही तमामु हिकिड़ी वॾी तहरीक हुई ऐं हुननि उन टाइम में जेको आहे सो क़ुर्बानियूं ॾिनियूं जंहिंजी सरवाणी सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैह कई। ऐं सूर्य बादशाह जेका तारीख़ जोड़ी आहे उन ते जेको आहे सो काफ़ी कमु थियो आहे। अञा बि उन ते कमु करण जी घणी ज़रूरत आहे। असांजा मुहक़क़ जेके आहिनि उन तहरीक ते हींअर बि जेको आहे सो तहक़ीक़ कनि पिया ऐं सूर्य बादशाह जो जेको फ़लसफ़ो आहे उहो सिंध में हाणे आम पखड़ी चुको आहे। इमाम इनकलाब शहीद सूर्य बादशाह जो अॼु 76 योम शहादत जो जेको ॾियारो आहे सिंधी अदबी संगत खिपरो जी शाख तरफ़ां जेको मल्हायो पियो वञे, असां सिंधी अदबी संगत जे उन्हनि दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं जो हुन सिंध जे इन अज़ीम किरदारनि जी तारीख़ खे ज़िंदा रखंदे असांजे नौजवाननि जे लाइ हिकिड़ो अहम मिसाल क़ाइमु कयो आहे त सूर्य बादशाह उनजी तारीख़, उनजी जदोजहद तमामु हिकिड़ी वॾी तारीख़ आहे। उनजी तारीख़ ते लिखणु, उनजे पढ़णु, उनखे सम्झणु अॼु जे नौजवान खे घुरिजे। हीउ हिकिड़ो तमामु माना हिकिड़ो अवेयरनेस जो प्रोग्राम आहे त उन्हनि नौजवान खे घटि में घटि ख़बर पए त सूर्य बादशाह जी तारीख़ छा हुई। सूर्य बादशाह जेको अंग्रेज़ साम्राज्य सां जंग कई ऐं अॼु असां जेके आज़ादु जेके मुल्क जी हैसियत में वेठा आहियूं त इहे क़ुर्बानियूं उन्हनि माण्हुनि जूं आहिनि जंहिं पंहिंजे नंगनि, पंहिंजे बचनि ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजी जमायत सां गॾोगॾु जेके उनजा सोबती हुआ, हिमायती हुआ, उन्हनि सभिनी पंहिंजियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं अंग्रेज़ साम्राज्य खे हितां तड़े कढियो ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह ताला असां मुल्क ख़ुशहाल जेको आज़ादी जेको माणी आहे इहो उन्हनि माण्हुनि जूं क़ुर्बानियूं आहिनि। उन्हनि माण्हुनि जी जदोजहद ऐं उन्हनि माण्हुनि जी उन हिमत ऐं हौसलनि जे उन्हनि जी विक सां अॼु असां आज़ादी जी राह ते जेको ई हलूं पिया। पर अफ़सोस सां चवणो थो पए त उन्हनि माण्हुनि जे अहिड़नि किरदार जेके हुआ उन्हनि
किरदारनि जो 20 मार्च जेको योम ॾियारो हो उहो मुल्की लेवल ते मल्हाइणु घुरिजे हा। गवर्नमेंट ख़ुदि मल्हाया, छो त हिननि माण्हुनि जूं को जेके ख़िदमतूं आहिनि उहे घटि न आहिनि, इहे ख़िदमतूं तमामु वॾियूं आहिनि। हुननि जा हुर पोइ 65 जी जंग हुजे, 71 जी जंग में हुजे, उहा पाक आर्मी सां गॾु कुलो कुले में मिलाए बीठा आहिनि। बहरहाल असां अॼु सिंधी अदबी संगत जे ऑफिस जे दोस्तनि जा थोराइता आहियूं जंहिं इमाम इनकलाब शहीद सूर्य बादशाह जो ॾियारो मल्हाए ऐं हितां जे नौजवाननि खिपरे वासियुनि जे नौजवाननि खे हिकिड़ो वॾो पैगाम ॾिनो आहे। अवां दोस्तनि खे जस हुजे, महिरबानी। जा वतन मौत जा खपनि। असांजो हज़रत पी साईं सूर्य इमाम पूरे सिंध जो हीरो हो ऐं हमेशह लाइ सिंध जी क़ुर्बानी पी साईं सूर्य इमाम ऐं हज़रत पी साईं सूर्य इमाम जा जेके बि हुर हुसैनी आज़ादी पंहिंजो सिर कटाए छॾियो, क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं अहिड़े हीरे जी इन इमाम सूर्य बादशाह जी पूरी सिंध में असां इहा वरसी मल्हाईंदा रहंदासूं ऐं इंशाअल्लाह ताला अल्लाह साईं असांखे तौफ़ीक़ एतिरा अता फ़रमाईंदो त असीं रुगो मुरीद न पर जेके पी साईं सूर्य बादशाह सां सोहबती आहिनि, पी साईं सूर्य बादशाह खे हीरे खे मञण वारा आहिनि, उहे बि इंशाअल्लाह इहो प्रोग्राम कराईंदा रहंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।